अवललाहुलीम आलालम जोधणी अवललाहुलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजे कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी तूं हबीब तूं तबीब तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानिब मुझे जीअ में आज़ार जा अनवा साहिब दे शिफा मिया मरीज़न खे जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ है साल जित हुजो खुश हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो खुशन भरियो गुजरंदो हुजे सर्द मौसम हुजे डिसंबर जी सम्झो त अचे पुॼाणी थी हुजे नए साल में उमेदूं हुजनि नए साल लाइ हिकिड़ी नई सोच हुजे पोइ हाणे जंहिं वटि जुड़ी हुजे न त हिकिड़नि लाइ त रुॻो ईअं हुजे जीअं अख़बार में ॾींहुं मटिजे ऐं वाच में टाइम मटिजे ऐं माण्हू जीअं बसि पंहिंजो लिबास मटाए छॾे बसि ईअं पर हिकिड़ा उहे माण्हू हुजनि जेको अहद कनि अहद वफ़ा कंदा हुजनि त नए साल में पंहिंजा ही कमु पूरो करां ही सोचियो हुजे हिन में मां पुठिते रहिजी वियो हुजां हिन कम खे पूरो करे अॻिते वरी ज़माने सां ॿिया कम करणा पवंदा हुजनि सो इहा हिकिड़ी सुठी सोच मस्बत मुस्तक़िल मिज़ाजी सां माण्हू मंज़िल ॾांहुं नई सोच ॾांहुं तॾहिं वधंदो हुजे ऐं थधि बेतरी हुजे बालकनि जी मोकल हुजे के ॻोठ विया हुजनि घुमण नानाणे ॾाॾाणे सो मां बि अॼु ॻोठ घुमण आयो हुजां ॿारनि जीअं ॻोठ में घुमण आयो हुजां अॼु त सुबुह सुबुह सां ही सॼो ही रंग ही सावक हल सावक ई सावक लॻी पई हुजे सो सुबुह सां माण्हू ॻोठ जे इहो ॾिसंदो हुजे सावक खे फसलनि खे ॾिसंदो हुजे त असुल दिलि बाग़ बहार थी पवंदी हुजे सो अव्हां सभु ॻोठ वारा बि ठीकु हुजो हारी नारी सभु कलर जो मामिलो हल थियो हुजे अलाए न थियो हुजे कलर हिकिड़ो अहिड़ो महांगो ॿियो मिलंदो बि न हुजे फसल कीअं थिया हुजनि कीअं मौसम हुजे मुंद इहो बि हाल अहिवाल ज़रूरु ॾींदा हुजो उन सां गॾोगॾु महिराणे टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन वॼाईंदा हुजो ऐं उन ते शेयर बि कंदा हुजो कमेंट बि लिखंदा हुजो उन ते त पोइ शामिल थी वञूं सो अॼु थींदियूं हुजनि खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोरा दुल खटे या रामू खटे अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा अॼु नए साल ते ॻाल्हि ज़रूरु करूं ईंदड़ वक़्त ते सुराधुल खे बि ॻोठ वेठी आयो हुजां अञा त वई हुजे पाड़े में पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि अव्हां सां वंडींदो हलंदो हुजां त महिराणे टीवीअ ते हल सुबुह हींअर शादियूं मुरादियूं ख़ुशियूं ॾोर बेत कचहरियूं अलगोज़ा हुजनि चंग वॼंदा हुजनि उते वरी सहरा लाॾा हलंदा हुजनि सो महिराणे टीवी त हमेशह अव्हांखे ख़ुशियूं ॾिनियूं हुजनि हिकिड़ा ख़ुशियूं खसीनि हिकिड़ा ॾींदा हुजनि इहो वॾो कमाल हुजे सो महिराणे टीवी अव्हां जे ख़ुशियुनि में हर वक़्तु अव्हां जे ॾुखनि सुखनि सां सभिनी सां सलाड़ियल हुजे सो हाणे नओं रंग नवां सहरा बि महिराणे टीवी आंदा हिन मुंद में सहरा बि अहिड़ा हुजनि जो अव्हां ॿुधंदा हुजो त सम्झो त अधु सी त माण्हू सहरे ॿुधण सां लही वेंदो हुजे घोट नवनि खे मुबारकूं ससु खे सोहरे खे न्याणे खे सभिनी खे मुबारकूं नंढनि नंढनि घोटनि जूं मुबारकूं पुटड़ा जा हुजनि ओ मासी ॾाॾी अव्हां सभिनी खे मुबारकूं मूंखे मुंहिंजे लाइ बि दुआ कंदी हुजो ओहो ईंदो जा सब्र कंदी हुजी हिक मां हिक सॼो मुल्क तो खई गोले गोले हिक पेरनि में लिफूं पची गयूं हुजनि 8-10 कंडा लगा हुजनि ओ बीहंदी हुजी मां ईंदो हुजां हिकिड़ो लाॾो हलाईंदो हुजां लाॾो हाणे इन खां वरी इहो थींदो हुजे अखियूं रामण जूं बरनि मसाला अखियूं रामण किथे हुजे कहिड़ी कुंड में हुजे त थोरो ॾस त ॾींदो हुजे सबर कंदी हुजी सो हिकिड़ो नओं अहिड़ो लाॾो हुजे हाय हाय वञी थिया हुजनि ख़ैर सफ़ा अञा नओं निकोर हुजे फिज़ा मारवी ग्रुप जो हुजे उन्हनि जो आवाज़ हुजे वाह 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 घोट प्यारा तुंहिंजा भाग नयारा वाह वाह घोट प्यारा तुंहिंजा भाग न्यारा हाणे घोट जा भाग नयारा कीअं हुजनि
यो सेरो ॾिसंदा हुजो न खां पोइ अवां फोन कॉल वठूं ऐं कचहरी बि करूं ॻोठ जो बि हाल अहिवाल अव्हांखे ज़रूरु ॾियां। वाह वाह घोट प्यारा तुंहिंजा भाग न्या हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामो के आवाज त है मूंखे नज़र अचे पर किथो हुजे राम हो हो कढ़ी कुंड ते हुजे है त थोरो ॾस ॾींदो हुजे ओ हेॾे फसल में बीठो हुजां सावक ई सावक में हक हाणे मां किथो तोखे ॻोल्हींदी हुजां त सॼो राज ॻोल्हो हुजे सॼो मुल्क ॻोल्हो हुजे हे आवाज तो जो ॿुधण अचे पर हे मूंखे ईअं रस्तो न लभे कि तूं कढ़ी कुंड में हुजी तोखे हिन जे करे चयो हुजे त तोखे नूर जी थोरी कमी थी वई हुजे न त मां साम्हूं साम्हूं बीठो हुजां साढ़े हंध ॾिसण में त कोन अची मूंखे किथ 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 जडड़ीअ मां फासिया हुजूं जडड़ी साची हुजां पोइ थोरो हीअं सारो ॿुधाईंदो हुजे दुनिया ॾिसंदी साम्हूं साम्हूं नक जे साम्हूं बीठो हुजां थी बीठो हुजे ओए हो बीठो हुजे सॼो मुल्क तोखे ॻोल्हे 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 थकिजी पई हुजां रण मुंहिंजी पहुती हुजे पर हे तंबूरो मूंखे लभई कोन ओ अंधी हेॾे त बीठो हुजां तूं ॾिसंदी न हुजे हाणे ॾिठो हुजे मलूक हुजी वॾो कीअं लॻंदो हुजां सावक सावक में वॾो सुहिणो हा हा तूं वरी फोन हलो सलामकुम रामू वालेकुम सलाम हुजे अदा केर कड़े सर खादा जरवार शहर को अब्दुल लतीफ अदा छाल हुजे खुश हुजो चङा भला हुजो अरे तव्हां ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे दुआ दुआ खैर लॻो पियो हुजे कीअं डिसंबर जी सुबुह गुज़रंदी हुजे अदा भलो भलो हा प्रोग्राम के ॾिसंदो हुजी ॾाढो ॾाढो मज़ेदार प्रोग्राम तव्हांजो साईं हा हा अॼु ॻोठ आयो हुजां कीअं ॻोठ जा रंग लॻंदा हुजनि भला भला रंग भला लॻंदा हुजनि नेरनि करे छॾी हुजे हा हा वाह 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 वॾी महिरबानी हुजे प्रोग्राम में शामिल थियो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि आवाज़ वॾी महिरबानी हुजे साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हो राधुल हुजे को मां बेड़ो को विलायत में कोन बिठे हुजां केड़ा खणी वाइज़ करी ओ सुबुह सां तां साग मानी चाह मूंखे हिते ॾेई वेंदी हुजी हा हाणे मां हलंदी हुजां हिन वादे खे वरी साग मखण मानी हिते पुॼाईंदी हुजां हुजे बि मुंहिंजे लाइ रांझो वो मां हिते बनी खे घुमा फिरां मूंखे हिते इहो ॾेई वञी मां साग मानी चाह हा अञा इहो जेको हुजे मजदूरी कंदो हुजी को फसल काईंदो हुजी के राधल मथे ते मानी खणी ईंदी हुजे पंहिंजे रामण खे ॾींदी हुजे हाणे वांदे जे लाइ वरी थीड़ पकंदी हुजां माण्हू खे ॻाल्हि कंदे का हया शर्म जी जरी ते तोखे उहा बि न थींदी हुजे वो अंधी चाह गुड़ वारी हुजे चाह गुड़ में हुजे हा गुड़ असुल माखियूं निबातूं मिसरियूं उन खां पोइ माखी सभु विझी ॾींदी हुजे लॻी तो निबातूं इहे सभु ओ कहिड़ो मुंहिंजो सर्कस थींदो हुजे जो तूं निबातूं सलाई सर्कस करे हिन उमिरि में सर्कस करे ॾंद खाई वञी 54 साल लॻो हुजे अञा मुड़ुस सर्कस करे हा सर्कस तोखे छा थींदो हुजे जो तूं साड़ में सड़ंदी हुजे निबातूं पतासा पोइ इहे ॾुंघियूं इहे सभु जेके हुजनि उहे तूं चवंदी हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे इहा वठंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर अदा कड़े गुलाम कादिर ॻाल्हायां पियो शहजादपुर सिंध खां ज़िलो सांगड़ शहजादपुर सिंध सुहिणी मेहार जो शहर चवंदो हुजे अदा जी जी सर सुहिणी मेहार जो शहर चाल हुजे ख़ुशि हुजी अदा चङो भलो हुजी
अल्लाह जो शुक्र आहे दुआऊं तव्हां ॿुधायो सर ठीकु ठाक आहियो सर्दी खां बचायो या सर्दी घणी आहे तव्हां ॾे अवासी त ॾाढो हुजे पर ॻोठ खे घुमण आया हुजूं हाली ॾाढो को रंग वणंदो हुजे असुल बहार ई लॻी पई हुजे जड़ी बिल्कुलु बिल्कुलु सर मुंहिंजा दोस्त आहिनि फरज़ंद अली ऐं सैद अब्बास अली शाह वाह, वाह। प्रोग्राम ॾिसूं पिया तव्हां सां वाह वाह प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कीअं रंगड़ा ॻोठ जा लॻंदा हुजनि बिल्कुलु बिल्कुलु तमामु प्यारा रंगड़ा लॻंदा हुजनि असांजे तरफ़ां आदि समा सिंधी खे सलाम हा उनखे ज़रूर पहुचाए छॾियां सलाम वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा राधुल हा ॿुधाईंदा हुजे ओ मां हिकिड़ो वरी नओं लाॾो आयो हुजे इहो हलाईंदो हुजां महिरांटीअ ते लाॾा तूं बि उन में अंधी नज़र ईंदी हुजी अंधी वरी छाची हुजे गोले गोले मुल्क तो खेती लथो हुजे अंधी तूं बि उन में हुजे ईअं इहो कुर्ब मां तुंहिंजो नालो रखियो न हुजे न अहिड़ो कुर्ब मूंखे न खपंदो हुजे को मुंहिंजो नालो अंधी न हुजे मुंहिंजो नालो राधुल हुजे राधुल ओ जडड़ी जडड़ी माण्हू मूंखे ॿुधाईंदा हुजनि त तूं डांडिया कंदी हुजी तूं झुमरियूं पाईंदी हुजी लाॾनि में मूंखे पाण सां गॾु रखंदी हुजी हा त झुमर मां बि न पाईंदो हुजां त तूं हाणे जनानियुनि में कहिड़ो कमु कंदो हुजे सर्तियूं साहेड़ियूं सभु पाण में हुजनि हाणे तुंहिंजो कहिड़ो त कमु हुजे मां घोट सां गॾु हुजां मन इहा ख़ुशबू मूंॾे बि ईंदी हुजे हल्की अञा हिनखे ख़ुशबू ईंदी हुजे तंबूरे मुहांडा हाय हाय वाह वाह रामण प्यारा तुंहिंजा भाग न्यारा पोइ इहो लाॾो तूं ॻाईंदी हुजी वाह वाह रामण प्यारा तुंहिंजा भाग न्यारा हा तुंहिंजा माड़ा भाग कंदी हुजे के वञी थींदा हुजनि 8 10 12 13 खेर 12 13 कोन बस हिकिड़ो ई खेर हुजे सदाई खेर हुजे हाणे तूं जल्दी कंदी हुजे मूंखे हिते नेरनि ॾेई वेंदी हुजी हा सोचियूं इन ॻाल्हि लाइ सोचियूं ॻोठ में केॾो राधुल मज़ो लॻो पियो हुजे सावक सां माण्हू जे अखियुनि जो नूर सही थींदो हुजे माण्हू जे रूह खे ताज़गी मिलंदी हुजे माण्हू ईअं बागो बहार थी पवंदो हुजे सॼो ॾींहुं घर में वेही वेही टीअण तप चढ़ी वञे सो हे डिसंबर में असां ॻोठ खे चकर ॾियण आया हुजूं वरी नए साल में नवा रंग वरी उहे ॾींहं उहे सीं उहे बि ज़रूर थींदा हुजनि पर वरी हींअर हिकिड़ो ॿियो नओं निकोर हाय लोकगीत स्टाइल जेको हुजे न उन अंदाज में वरी मारवल मुर्क ॻायो हुजे हाय हाय पोइ जेके सर्तियूं हुजनि भेनरूं हुजनि उहे वरी जेके माइटनि खां जीअं मुंहं वांगी परे हुजनि न हीअ सर वरी उन्हनि लाइ हुजे मूं बि राधुल सां जॾहिं राधुल खां गॾु हुजां तॾहिं खां माइटनि खां अबाणनि खां परे हुजां मां ॾाढो अबाणनि खां त न्याणियूं परे थींदियूं हुजनि तूं कीअं थियो हुजे पोइ उहे वरी जॾहिं उन्हनि जे अङण ते शादीअ ते अबाणा अचनि हीअ वरी ॻाल्हि उन ते हुजे त पोइ उहा सर्ती उहा न्याणी उहा भेण कीअं ख़ुशि थिए त मुंहिंजा अबाणा सभु काज में आया हुजनि मुंहिंजे अङण ते आया हुजनि इहो मारवल मुर्क ॻाए सॼो ॿुधायो हुजे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा राधा पुॼी गई हुजे राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भली कार हुजे नमस्कार हुजे साल जितर हो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हथे खाली छो अची पुगी हुजी हिते सोटी खणी ईंदी हुजां मुंहिंजो मतबल इहो न हुजे हथे खाली सो आई हुजी ओ अंधी चयो हुजे त नेरनि मूंखे पुॼाए वेंदी हुजी हाणे हली घर खाईंदो हुजे नेरनि कहिड़ो हिते हर वहाईंदो हुजे कहिड़ो असर पाणी जो वारो हुजे कहिड़ी कोनर वहाई वांदो राधुल ही ॾिसो त केॾो न सावक लॻी पई हाणे हुजे मुल्क सॼो जहिड़ो मल्हार लॻो पियो हुजे सावक लॻी पई हुजे भाग हुजे इहो पंहिंजी ज़मीन ईअं साई ॾिसूं धरती साई ॾिसंदा हुजूं हारी नारी न त ख़ुशि थींदो हुजे
ईअं न हुजे तव्हां वरी ॾिसंदा हुजो त छा हुजे। मां हिते यकीन कयो हल मां हीअं ॾिसां त सावक ई सावक लॻी आबादी पई। थे सावक हुजे त मना माल मताब खाईंदो हुजे, हारी नारी बि ख़ुशि हुजे, जमींदार बि ख़ुशि हुजे। जमींदार बि ख़ुशि हुजे, मना उन सां वरी जेको हुजे हर जगह ते खुशहाली थिए। हा मुंहिंजेरी ख़ुशि त हारी बि ख़ुशि हुजे। ऐं शहर वारा बि उन सां ई ख़ुशि हुजनि, फसल भला थींदा हुजनि, ताज़ियूं भाॼियूं ईंदियूं हुजनि, उहे माण्हू खाए करे पंहिंजी मर्ज़ी सां मन पसंदि सां पचाए, माना इन सां सभु माण्हू ख़ुशि हुजनि। बस तूं जीअं बसि तुंहिंजे हथनि में को लिफूं हुजनि, सूर हुजे ई जो पचा। मूं इन करे तोखे चयो त राधुल इहो पचा हिते खणी थिया हुजनि, राधुल खे जुकाम मगज में सूर का ॻाल्हि न वणे। असांजा जेके ॿर पिया घुमण फिरण लाइ रखूं ओ हिन जो इहो कमल जुकाम इहो बुखार इहो लहे न तोखे। कहिड़ी तो मूंखे असुल हीअं दवा वठी ॾिनी हुजे, कहिड़ी टिकियूं वठी ॾिनियूं हुजनि, कहिड़ो हिते मुंहिंजे लाइ फकूं वठी आयो हुजे, अहिड़ो ख़बरूं कंदो हुजे जेके कम ईंदियूं हुजनि। दवा पियण खां तोखे बरो हुजे, टिकी खाइण खां तप हुजे तोखे, बाक़ी हाणे पाण तूं चाक थी वेंदी हुजे। तोखे के ख़बर पई हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां भा? अर्ज़ मोहम्मद चाॾियो सिबी बलूचिस्तान सां। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला हुजो। ॿियो ख़ैर, तबियत से ठीक ठाक? तो सभु ख़ुशि हुजो? दुआ दुआ ख़ैर लॻो पियो हुजे, अव्हां ॾे ख़ैर हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? माशाअल्लाह ज़बरदस्त। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। असांजी अधी राधा हा उहा बि ठीकु हुजे। तव्हां कीअं हुजो? अदा ख़ुशि हुजो, चाक चङा भला हुजो। ॿियो ख़ैर ठीक ठाक। ढोल फ़कीर जो हिकिड़ो को पुराणो कलाम ॿुधाईंदा हुजो। यार ढोल फ़कीर तोखे ज़रूर ॿुधाईंदा हुजूं, ढोल फ़कीर ज़रूर ॿुधाईंदा हुजूं। ॿियो त ख़ैर हुजे न त? शुक्र आहे, करम आहे, राम। सभिनी खे सलाम, सभिनी खे सलाम ॿारनि ॾींदो खे, बचनि खे, अदिन भेनरनि सभिनी खे सलाम। रमण प्यारा तुंहिंजा भाग न्यारा, रमण प्यारा तुंहिंजा भाग न्यारा, आया अंगण भरो जेको हुजे न, हरो भरो जेको हुजे, लुधड़े वांगर रगो बसि हले तुंहिंजी हले। चवंदा हुजनि मुफ़्त में माण्हू का ख़ुशी करे, उहा बि हिन खां अंधीअ खां बर्दाश्त न थींदी हुजे। अंधी कुर्ब में अॻे मां ॻाल्हाए न सघां, मगज मुंहिंजी रग फाटे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां भा? साईं नज़ाकत शाणी उमरकोट खां। अदा छा हाल हुजे? नज़ाकत ख़ुशि हुजी, चङो भलो हुजी। साईं खेर लॻो पियो आहे। तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसूं था, तमामु सुठो बहितरीन प्रोग्राम आहे। हा कीअं माना इहे लाॾा बि ॿुधंदो हुजी, ॾिसंदो बि हुजी? जी जी बिल्कुलु ॿुधंदो बि हुजां, ॾिसंदो बि हुजां। कीअं लॻा हुजनि इहे मेहरान टीवी जा लाॾा सहरा? कीअं लॻी हुजे? साईं तमामु VIP भला। हीअं? जी जी हो बसि अव्हां पाण भला हुजो त इहे रंग बि भला हुजनि न भाउ। साईं सहरा तमामु भला। उमरकोट जी मौसम कीअं हुजे दिसंबर में? साईं हींअर मौसम सही आहे, कुझु थधि आहे। हो जी हींअर हल्की मौसम आहे। माना उमरकोट खे भला घुमी सघंदा हुजूं, हींअर ईंदा हुजूं? जी साईं असीं उमरकोट खां कुझु परे आहियूं, विया हुआसीं कल टियों ॾींहुं। हो साईं मौसम तमामु भली आहे। पोइ घणा मील परे हुजी? साईं आऊं 3-4 मील परे आहियां उमरकोट खां। पोइ हितां वरी केकड़े ते तोड़े अचणो पवंदो हुजे छा? जी बिल्कुलु केकड़े ते वाक़ई। पोइ हे केकड़े जा तुंहिंजे ॻोठ जो टाइम कहिड़ा हुजनि जो वरी अचूं त तोसां मुलाक़ात कंदा हुजूं न भा? साईं हिते त टाइम इहो आम जाम हूंदो आहे, बाक़ी हितां अचण जी ख़बर ई कोन्हे। माना पोइ तुंहिंजी मर्ज़ी त तो वटि न ईंदा हुजूं? न बिल्कुलु अचो, असांजी दिलि ख़ुशि थींदी तव्हां ईंदा। हा पर ॾस पतो ई सही न ॾींदो हुजी, माना के न ईंदा हुजी। माना के न ईंदा हुजूं। तव्हां उमरकोट शहर मंझि पुॼो, पोइ आऊं पाणे ॻोल्हे वठंदुसि। पाणे ॻोल्हे को हाणे रांदी को हुजऊं, को बिलोर हुजऊं, तूं ॻोल्हे कीअं था यार? हाणे बिल्कुलु तूं केकड़े जो टाइम जी तोखे ख़बर न हुजे त केकड़ो कहिड़े टाइम ते ईंदो? कीअं अचो वञो? साईं केकड़ो ईंदो आहे शाम जो 5 बजे। शाम जो 5 बजे?
ऐं ॿियो ईंदो सुबुह जो 11 बजे। सुबुह जो 11 बजे। ये हाँ तो टाइम ही गलत हो जे। इहो यार टाइम हाँ ग़लति। पंजाब के तो सिज ले हो वने। हाँ, इहो असांजो आम टाइम आहे उमरकोट जो, बाक़ी हिते जे टाइम जी ख़बर कोन्हे। बस पोइ हाँ वरी पोते सी जे कदे माण्हू के को जरूरी कम हो जे पोइ- पोइ छा करे माण्हू। हा पोइ माण्हू कारे वेंदो हुजे। भाई इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु वाक़ई। वॾी पोइ साइकिल मोटर न हुजे तोखे। वॾी महिरबानी हुजे। वॾी सभिनी के सलाम ॾींदा हुजो। साइकिल मोटर लॻियो स्कूटर पियो हुजला स्कूटर झुकल। स्कूटर लारियूं जो हुजे इहा असुल लारी हुजे ई अंधी वरी इन ते न त भला उमरकोट वारा मिठीअ ॾे केकड़े ते कंदा हुजूं सफ़र। पर हाणे माण्हू वटि इहा हुजनि साइकिल छा कयो हुजे तोखे। कहिड़ी मिटी लॻी हुजे छंडींदी हुजे मूंखे आदत हुजे। वरी छा कपिड़ा धोंदी हुजे हाँ बस कंदो हुजे हाणे। बस कंदो ये हुजे। अजाई हरू भरू जी जेका हुजे न ॻाल्हि मोहाड़ न कंदो हुजे। हा सही ठीकु हुजे। हा तूं चवंदी हुजी पंहिंजो मुंहिंजो दिमाग़ खाईंदी हुजी सुबुह सुबुह। ॾिसी हेॾे ॾिसी मुंहिंजे अखियुनि मां हीअं पाणी हीअं वहे लार कतार करे वहे जुकाम हुजे। हा हा तूं ॻोठ वठी आ ॻोठ लाइ सिंधीअ में चवंदा हुजी मरंदी हुजी सड़ंदी हुजी ॻोठ वठी पोइ वरी हलंदो हुजी। चकर न हुजे त पोइ हाणे चकर। छा कंदी हुजां। हा माण्हू जो जी ख़ुशि हुजे त जहान ख़ुशि लॻे। न शहर में खुश न ॻोठ में खुश। हा छो न हुजां ख़ुशि। मां पंहिंजे शहर में बि ख़ुशि हुजां ॻोठ में बि ख़ुशि हुजां जिंदगी में बि ख़ुशि हुजां। हेलो हेलो सलामकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां बा। साईं सखर खां गुलाब खान हेॾो ॻाल्हायां थो रामू। अवा छा हाल हुजे अदा सखर वारा ख़ुशि हुजी चङो भलो बहारूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाह सखर वारनि खे विसारे छॾियो अथव। न बा सखर वारा त मुंहिंजे दिलि ते ओ जेको सखर वारीअ पुल ते हो जमालो मां हर वक़्तु इहो जमालो ॻाईंदो हुजां सखर जो। साईं असां बि इहो ई तव्हांखे ॾिसी ॾाढा ख़ुशि थींदा। गुलाब हेॾो ॻाल्हायां थो सखर लेबर कॉलोनी खां। वाह वाह लेबर इहा यकी लेबर कॉलोनी माना ईअं सफ़ा मोतबर लॻी पई हुजे। हाय हाय सखर जो शहर इहो असांजो पाकिस्तान में 3 नंबर आहे। जीअं कराची घुमिया सखर सभु ईअं हाणे। सखर साईं सुहिणो शहर जिथे सिंधू छोड़ करे वाह जो वहे घंटा घर हुजे सखर जूं बाज़ारूं अहिड़ियूं इहा पुल जो वञी हुजनि इहा पुल लॻियूं पियूं। अधी रात तव्हां चकर करी हणंदव। अबा जरूर जरूर सखर राजुला हल चए त सखर मां हा चकर। तव्हां बिल्कुलु ईंदा हुजो टाइम कढो इहो असां चकर लॻी थो ॾियूं। महिरबानी माखी माचो सियार वा माखी खारायव सिंधी माखी। हो बा सही ॿुधाईंदो हुजे। अल्लाह त 1 नंबर माखी सिंधी खाराईंदोमांव। अलाए चवंदा हुजनि माखीअ में हाणे मिलावट थिए हथरादू माखी थिए। मिलावट उहे कंदा आहिनि जेके पाण उहे मिलावट ॿिज हूंदा आहिनि। अलाह यार हा अञा पयूं हुजनि सयूं। हाओ हाओ ईअं 1 नंबर माखी रामू हुकुमातो जो महिरबानी कॾहिं अचो चकर हणो हिन ग़रीब ॾे। वाह वाह गरीब छा अमीर हुजी दावत ईअं ॾेई छॾी ईअं को हल्को सल्को अमीर बि ईअं दावत न ॾे। असांखे अखियुनि सां क़बूल हुजे असां टाइम कढूं अचूं। साईं तव्हांजो हुकुम आहे। हला होटल तुंहिंजे हवाले हूंदो हलियो अचो। भला वाह वाह तो ते त मूंखे नाज़ हुजे ओ मूंखे नाज़ हुजे हलियो अचो। अदा तोला तोला महिरबानी। राधा में तो में फर्क कोई न हुजे ॿुधी न। अल्लाह राधा आदि जा ॾिसी ॾाढा प्रोग्राम ख़ुशि थींदो आहे मां ॾाढो। हा पोइ बस तूं बि ससुई न वञ सुञते ससुई न वञ सुञते त नई नई नाग बि जन्ने भादर भोरड़ा हुते राकस राड़ियूं कनि कीटा छीअं पटनि ते हुते नासा नाग नचनि जन जा मन मोया रतन जो लाल मोहिड़ा मोहन ते हूंदा आहिनि माण्हू जे। हाय हाय वाह ॾाहा वाह वाह ॾाहा वाह वाह वाह। महिरबानी तव्हांजी कॾहिं अचो चकर हणो ॾाढा असांजे बि हेठो बद जे पोखा आहिनि चणा आहिनि ॾाढियूं पलियूं आहिनि चणनि जूं। पोखा पलियूं मटर साग माखिया मखण ईअं असुल खाए। बिल्कुलु 1 नंबर माखी इहा खाईंदे त तूं इनशाला करारे मां जान थी वेंदे। अलाह थोरो भला ॾेखारींदो तो हुजे ईअं सफ़ा माखियूं मखण खाई पी अचूं गॾु करे रखंदो हुजे भरी बधी खणी वञूं। हिन वक़्तु बि 4 शीशा रखिया आहिनि। तूं अचे मां तोखे इहो नंबर मुंहिंजो आहे तूं हली अच तोखे न ॾियां भाॼी पहुचऊं तई डर ई न आहे। अलाह नूर फठारे। हा हुकुम दिलि सां चवां थो। वाह हा महिरबानी तव्हांजी वॾी वॾी। कुर्ब
सभिनी खे सलाम। छा हुजे, छा विना हुजे? सदाई मूंखे रुगो हिननि अधु ग़रीब कयो हुजे खीसे, छो? सदाई ख़ाली लॻो पियो को हुजे। पाण गरीब थियो हुजे के वरी हिन मूंखे अधु मुंहिंजी ज़िंदगी इन जेका ख़राब कई हुजे। पंहिंजे पाण खे न चवी, बाक़ी खीसे कई हुजे। खीसे में जॾहिं ॾोकड़ रखंदा हुजे त थींदा हुजनि, को फुटंदा त न हुजनि। सदाई ठलो हुजे, सदाई ठलो हुजे, का उम्मीद ई न रखे सघे माण्हू। हिन में हुजनि, हिन में तूं खोले ॾिसंदी हुजे ठला हुजनि। हे कर ॾिसो जक निकिरंदो हा सब रात लजा। हा तूं भले लखी हुजे, लखी हुजे। हा तूं हा कढ जब ॾिसो हे कर ॾिसो। पर न हुजनि पोइ मूंखे वरी उतां उहो पंहिंजी दखी भॼी कढी जक हुजनि पोइ ख़बरूं ॾेखारे। ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे, ख़बरूं बि हुजनि, इहे ख़बरूं बि ॾिसंदा हुजो। 11 वारियूं ख़बरूं, 11 वारियूं ख़बरूं, राति जो 10 वारियूं न। 11 वारियूं ख़बरूं अॼु हक़ीक़त में 11 वारियूं ख़बरूं हलंदव। हा उन खां पोइ वरी वापसि अचूं, अञा खोड़ सारा रंग हुजनि, कचहरियूं हुजनि, उहे आवाज़ सां कंदा हुजनि। हाणे तूं बि ईंदी हुजे, को असुल पेरनि में असुल लिफूं पजीअ जूं हुजनि हिनखे ईंदे बि असुल एॾो टाइम लॻे। माण्हू जेको हुजे त बाग बगीचे में घुमे फिरे बनी बारे में, त जेको हुजे माण्हू खे जुकाम बि थी पवंदो हुजे, थधि बि लॻंदी हुजे, वरी पघर बि निकिरे। हा पघर हिन तूं वॾो ते असुली कमु कयो हुजे, असली हिन मां गुॾ कढी हुजे, गंद कढी हुजे, फसल अरे घुमे फिरे माण्हू जेकॾहिं उन खे पघर निकिरे, इहा सिहत जी निशानी हुजे। ईंदे चवनी आ विंदे चवनी वे, ईंदे चवनी आ विंदे चवनी वे, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भली कर अव्हां खे अव्हां जे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भली कार हुजे, नमस्कार हुजे। साल जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। फोन कॉल हुजे हिकिड़ी। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? अदा गेबी देरे खां अली बेग पियो ॻाल्हायां। अदा गेबी देरे वारा अली बस का ख़ुशि हुजी, चङो भलो। खैर खैर अॼु राधा बि ख़ुशि आहे, ॿियो खैर आहे? हा हा राधुला बि ठीकु हुजे। तव्हां कीअं हुजो, ख़ुशि हुजो, चाक चङा भला हुजो। अॼु खैर लॻो पिया मन। अबा कीअं सुबुह गुज़रंदी हुजे डिसंबर जी? बिल्कुलु भली गुज़रंदी हुजे। हा ऐं राम राधा जा रंग कीअं लॻनि अॼो का? अॼु बहितरीन था लॻनि। हा बा लाॾा वाॾा सहरा ॾिठा हुजनि? हा लाॾा बाॾा बि ॿुधूं था। ॿुधंदो हुजी? हा हा भला ॾियो अदा। उनमें भला का तव्हांखे मज़ो अचे? जी जी वो अदा हे जेके लाॾा सहरा हलनि, हा हा वो अदा 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 का परेशानी हुजे छा? न न परेशानी का बि न आहे। अलाए टेसणी न खणंदो हुजी। हा हा न न हूं हा हा न न मूं चयो ॿियो ख़ैर त हुजे न, का ॻाल्हि हुजे त बारामण सां करे वठंदो हुजे। न न न न का बि ॻाल्हि न आहे। अलाए सुबुह सां मुधो मुधो पे हा 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 न न न माण्हू खे जेको हुजे असले ॻाल्हाइणु खपंदो हुजे। सुबुह सां ईअं कर। आवाज़ थोरो कटिजे पियो, इन जे करे पियो। हा मूं चयो अलाए हो सुबुह वरी सोची सम्झी ॻाल्हाए। मूं चयो अलाए नेरनि में हुजी काबू अलाए छा। न न न न हिते फसल ते बीठा आहियूं, बाग आहे हुन ते बीठा आहियूं। बाग फसल ते मां भाणे त फसल तां चकर ॾेई आयो हुजां। हा हा न न असां फसल ते बीठा आहियूं। हा कहिड़े फसल ते बीठो हुजे? कणिक आहे। कणिक ते? हा कीअं थी हुजे कणिक? कणिक भली आहे। हा घणा एकड़ काई हुजे? आहे तक़रीबन 8-10 एकड़। तक़रीबन 8 या 10? हिकिड़ी ॻाल्हि कंदो हुजे अदा सुबुह सां 8 एकड़। हाणे उन मां खणी हिकिड़ो जिरे बि भाउ जे नाले कंदो हुजे। हाज़िर हाज़िर। वॾी महिरबानी हुजे, लख सभिनीनि खे थोरा। सलाम ॾींदा हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो। हा हा न न हा हा
न न हर माण्हू जेको माण्हू ईअं ॻाल्हाए त मां ईअं सोचे सम्झी ॻाल्हायां। हाँ हाँ हा माना असांजी इज़त करे असांजी मान में अचे ईअं सम्झी कोन तूं। पोइ अंधी तूं बि ईअं सोचे सम्झी ॻाल्हाईंदी हुजी त पंहिंजे मर्द सां ॻाल्हाईंदी हुजां। हा तोखे त मूं असुल वॾो ॾंभ ॾिना हुजनि। हेलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम वालेकुम सलाम मुझे मौला अली मदद आवदा कहिड़ो कराची वारो हुजी। हाँ अंसार खोसा हुजां गुलशन अदीस कराची वारो मिठा ख़ैर हुजे। हा मिठा ख़ैर हुजे तूं ॿुधाईंदो हुजी मिठा कीअं वक़्तु गुज़रे कीअं सुबुह गुज़रंदी हुजे। वक़्तु वीआईपी गुज़रंदो हुजे सबू सां साईं अब्दुल्ला शाह भिटाई जा शेर पढ़ंदा हुजूं वीआईपी मौसम लॻो पियो आहे साईं भिटजा जी नगरी में जियूं पिया मिठा। वाह 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 ॿियो ख़ैर हुजे कीअं वक़्तु गुज़रे एॾा ॻोठ खे चकर ॾेई आया हुजी। हा हाणे ईंदो हुजनि गाजी शाह जो मेलो हुजनि मिठा ऐं अदीज़ादा ख़ुशि हुजे अदीज़ादा मेले ते ईंदी हुजे मिठा। कॾहिं मेलो हुजे इहो मेड़ो कॾहिं हुजे। इहो साईं 6 तारीख़ ते हुजे पहले महीने 6 तारीख़ ते। पहिरें महीने जी 6 तारीख़ ते। हा मिठा अदीज़ादा खे ख़बर ईंदी हुजे मामा लालू पींदो हुजे मिठा। तूं बि उते वेंदो हुजी। हा हिन चकर अदीज़ादा सां मिलंदो हुजां तुंहिंजी अमानत ॾींदो हुजां मिठा। उते छा दुकान लॻाई छा। न ईअं संगत साथ सां ईंदो हुजां पंहिंजी फैमिली समेत माना ईंदा अच्छा भरे ईंदा मिठा। घर वारनि सां गॾु घुमण वेंदो हुजी। हा पोइ असां बि घुमण मन मथां अचूं। हा ठीकु हुजे हुते मूंखे सुञाणींदा भेण मां ईंदो नहीं। ठीकु हुजे वॾी महिरबानी सभिनीनि खे हुजे। सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा लख लाइक हुजनि। सो तूं बि ईअं सोचे सम्झी ॻाल्हाईंदी हुजे कि रामण हुजे ई। तोखे मज़ाक हुजे हिकिड़ो मूंखे गुफ़्तो कोन निकिरे। हाँ ॿियो मगज़ वरितो पियो हुजे। मूं चयो अला गुफ़्तो न निकिरे चवंदी हुजे हाणे रामण तुंहिंजे अॻियां कीअं ॻाल्हाईंदी हुजां हा तुंहिंजे आॾो कीअं ॻाल्हाईंदी हुजां हिन खजड़ो मटरजंदी हुजां। पाण त चवंदी हुजे अंधी। इहो लफ़ जे विच मां हीअं कढी छॾींदो हुजे। इहो तोखे मां हुन मां चवंदा हुजनि अंग्रेज़ीअ में के लव मां ॿुधाईंदो हुजां प्यार मां। छा इहो अंधी माना प्यार हुजे। प्यार मां वाह जो तुंहिंजो प्यार हुजे अहिड़े प्यार खां ईअं भींग भली लॻे मूंखे। हा पोइ हुजे ई अंधी खूम जो कढी छॾे प्यार हुजे। पोइ उन खां भींग हूअं वरी हिकिड़ो सोना माण्हू कयो वेठी हुजी तूं। उहो हुजे कि न हुजे पर माण्हू ईअं लफ़ न ॻाल्हाईंदो। हेलो 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 बाबा केरु कहिड़े शहर खां बाबा। अबू बोरी सां ॻाल्हायां। कहिड़े शहर खां। अबू बोरी खां। नालो छा हुजे। लतीफ़। आओ लतीफ़ तकड़ो ॻाल्हाई। लतीफ़ छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङड़ो भलड़ो हुजी। हा बा लतीफ़ अॼु कीअं फोन मिलाई हुजे त काके रामण सां कचहरी कंदो हुजां। बस टीवी में लॻायो। डेली लॻाईंदो हुजीस। हा पर लॻे कोन। लतीफ़ ओ लतीफ़ राणा कहिड़े स्कूल वेंदो हुजी। हाँ कहिड़े क्लास में पढ़ी। 5 में। 5 में अची हुजे माना तूं त वॾो ॾीकरो हुजी। ओ लतीफ़ हाँ जी ओ लतीफ़ स्कूल जूं मोकलूं कीअं गुज़ारींदो हुजी। सही है न। ऐं सफ़ा सही आहे न। मोकलुनि में किथे घुमण वियो हुजी। तो सही हो न। छो न घुमण वियो हुजी। बस ईअं घर में हुजी। आओ वाह वाह होमवर्क करे छॾियो हुजे पंहिंजो। होमवर्क करे छॾियो हुजे। स्कूल जो कम कयो हुजे। हाँ लतीफ़ जहिड़ो झूनड़ो हुजे वॾी महिरबानी हुजे साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो। ऐं अम्मी वारनि खे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। नालो भलड़ो हुजे पर हाणे इहो कलाम ते हलणो हुजे सो हिकिड़ो वरी कलाम अहिड़ो भलो अॼु हलाईंदा हुजूं जीअं अधे सवेल फरमाइश कई हुजे त को कलाम ॿुधाईंदा हुजो कंहिंजो चयो जस ज़ाद हुजे फकीर जो। हाई शाबाश वॾे अकुल वारी हुजे।
पोइ बाक़ी छा हुजे त रखां दिमाग़ में ॻाल्हूं। अंधी वॾो दिमाग़ हुजे हलो सो ढोल फ़कीर जो कलाम हुजे सो ढोलण फ़कीर खे ॿुधंदा हुजो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। दुनिया जी नाहे परवाह और रमण तुंहिंजो ख़ैर हुजे राधुल जो ख़ैर न हुजे बाक़ी रगो रामण जो ख़ैर हुजे माण्हू जग जहान ॾे ख़ैर घुरे उन खां पोइ पंहिंजो ख़ैर हुजे। राधुल हाणे जी बाक़ी हे रगो चवे कि मोॾे ख़ैर हुजे बाक़ी राधुल भले ई हे हुजे। ए राधुल जी नाहे परवाह ए रमण तुंहिंजो ख़ैर हुजे हल तुंहिंजो ई ख़ैर हुजे राधुल जी परवाह न कंदो हुजी त मूंखे बि का परवाह न हुजे। हा तोखे परवाह न हुजे पोइ माण्हू को दिलि जो हाल ओरींदो हुजे त पोइ तूं ओरण त ॾींदी हुजी न। कहिड़ो मां तोखे हाल ओरण ॾींदी हुजे कहिड़ो तूं ॾुखारो हुजी कहिड़ो तकलीफ़ में हुजी। हलो हलो अबा केरु कहिड़े शहर खां बा अबा सक्कर शहर खां पिया ॻाल्हायूं मुंहिंजी नंढड़ी सां ॻाल्हायो था। अदा नंढड़ीअ खे ॾींदा हुजो फोन। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदड़ीअ जो नालो छा हुजे? रिज़ा बतूल। फिजा बतूल। अदड़ी खुश हुजी चाक चङी भली हुजी। तव्हां ठीकु आहियो? जी हा असां बिल्कुलु बिल्कुलु खुश हुजूं असां पढ़ंदा हुजो। हाँ हाँ हा हा कहिड़ी क्लास में पढ़ंदा हुजो? वन में। वन में पढ़ंदा हुजो स्कूल जो नालो छा हुजे? हसनैन पब्लिक स्कूल। स्कूल जो नालो छा हुजे? हसनैन पब्लिक स्कूल। अच्छा इहो कहिड़ी जाइ ते हुजे सखर में? सखर इस्लाम कॉलोनी। हा ठीकु हुजे प्रोग्राम ॾिसंदी बेत पढ़ण ईंदो हुजे पोएम ईंदी हुजे का? हा हा पोएम ॿुधाईंदी हुजी? ॿुधाए तुम बि हा अचे थी। हा हा न यादि हुजे न हुजे? न यादि पोइ कहिड़ी ॿुधाए। ठीकु हुजे वरी महिरबानी हुजे पोइ यादि करे वरी पोइ हा सुभाणे वरी फोन ॿुधाईंदा। कंदा हुजो पोइ जेको हुजे इहो बेत ज़रूर ॿुधाईंदा हुजो। अलफ अख ठे ठूठ अलफ अंधड़ी जीम जडड़ी बे भला हा ॾे ॾंभ से सवाब ईअं हुजे इहो ईअं हा ॾंभ ॾींदी हुजां तोखे। जो खीर पीए सो वीर थिए ॾंद थींदा हुजनि ज़ोर पिरी ज़ोर पिरी हा। पटरी हिन निकिरी वेंदी हुजे। जो खीर पीए रमण खीर पीए ॾाढो चुस्त थिए खीर ख्वाब में ॾिठो हुजे। तो ॿियो हा ख्वाब में ॾिठो हुजे ॿियो खीर जो त मुल्ह वञी किथे लॻो हुजे। पोइ मुल्ह महांगो थियो हुजे न पोइ मुल्ह इन जो वञी मुल्ह ते मुल्ह त हाणे हर शइ वञी महांगाई बसि रुगो आवाम अॻे माण्हू 30 जो खीर वठे सॼी आकह चाह पीए हा हाणे 100 जो वठे तॾहिं बि मस ॿ कोप उहे बि छिडड़ा वञी बीहनि। ऐं जे वरी तो जहिड़ी जनानी हुजे पोइ त सम्झ त रुगो चप पोइ माण्हू ॿोड़ींदो हुजे मूं त असुल तुंहिंजो वॾो नुक़सान करे छॾियो हुजे तुंहिंजा कचा सोन पियल हुजनि उहे सभु तुंहिंजा तबाह करे छॾिया हुजनि। मूं ॻाल्हि कंदे इहो ई सॻो हुजी सुञो जहिड़ो सदी खां अॻे वरी सदी खां पोइ बि सॻो ई सॻो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम मुर्तजा भाई। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। अदा रामण फकीर हुजां भा चाल हुजे रामण फकीर सॉरी रामण फकीर हाउ अबा फकीर रामण हुजां ॿियो ख़ैर हुजे? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं आदा आजन ख़ास के लोग ॻाल्हाया गुठो बायो ख़ास के लिगा पुराणी यादूं ताज़ा करे छॾियूं सर। उहे भला कीअं कहिड़ियूं यादूं ताज़ा थियूं हुजनि? सर यादूं इहो त हाजी ढोल फकीर खे तव्हां ॿुधायो असांखे इन में यादि ताज़ा थी वई बिल्कुलु। वाह वाह अॼु ईअं आयो जी मूं चयो तो अहिड़ी थधि में घर खां तायल हुजे अलाए छा। हा यादि ताज़ी करे छॾी। हाओ। ख़ैर हुजे ॿियो ख़ैर हुजे कीअं वक़्तु गुज़रे? बसि शुक्र मालिक जो शुक्र बसि मोह ॾियूं पिया ॻाल्हि के। हा फसल वसल कीअं थिया हुजनि? फसल सुठा थिया आहिनि माशाल्लाह सुठा थिया आहिनि। हाओ बा घर वारा बि सभु ठीकु हुजनि अदियूं भेनरूं ॿार बच्चा सभु ठीकु हुजनि?
जी अची राधा ख़ुशन सभु ख़ैर। वाह खैर खैर लॻो पियो हुजे। वाह वाह सभिनी खे सलाम चवंदो हुजे त हाजन। हा वालेकुम सलाम वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी। जी जी अवेद ख़ास केली ॻाल्हाईंदो हुजे तव्हां त अवेद ख़ास केली। हा साईं अवेस खे ॾींदो हुजे नालो। अबा अवेस अॼु आयो हुजे? जी हा अवेद बस फरमाइश ते को बि गानो ॿुधाईंदा था। हा हा वो ॾींदो हुजेसि न फोन। हा ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। अवेस खे बि सलाम ॾींदा हुजो। अखियूं रमण जूं बरन मसाला, अखियूं रमण जूं थींदियूं हुजनि टांडा, अखियूं रमण जूं बरन मसाला। कहिड़ो मसालो? गरम मसालो, लौंग, इहो वॾो फोटो, इहो हेलो ॻाढ़ियूं मिरियूं। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कड़े शहर खां भा? केर 60 मेल का ज़फर अली मरी। अदा मरी साहब ठीक हुजो, चङा भला हुजो। 60 मेल ठीक हुजे? 60 मेल सभई तव्हांखे सलाम पिया ॾियनि। अञा 60 मेल ते पहुता हुजो, 100 मेल ते कॾहिं पहुचो? 100 मेल ते कोन करना, 60 मेल ते आहियूं। बस 60 ते घंटो ख़त्म थींदो हुजे, घर जो उथे हुजे। जी हा अबा जी वो अदा साईं। अदा कीअं प्रोग्राम लॻे, कीअं रंग सुबुह कीअं गुजरंदी हुजे? सुबुह तमामु बहितरीन गुज़रंदो हुजे। ऐं प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? प्रोग्राम तमामु बहितरीन लॻंदो हुजे। हा पोइ अॼु बनी बारे ते विया हुजो ऐं घर में बस वेठ वेठ सुबुह सुबुह गुजरी हुजे। जी असांजो होटल आहे, हुन ते असां इहो कंदा आहियूं, तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं। इहो त अॻे अॻे फोन कई हुजे 60 मेल होटल तां, उहो साॻियो हुजे छा? उहो साॻियो ज़फर मरी हुजे। हा चङो जो सुञातो हुजेसि। मां सुञाणींदो हुजां पोइ तूं ईअं त चवंदो हुजे अदा होटल वारो। जी हा होटल वारो आहे। पोइ ईअं यार तूं निशानी त का ॾींदो असां हुजे इहो न। को इंतजार कयो हुजे, चांहि जी किटली न आई हुजे। ज़रूर अची वेंदे, जॾहिं शहर 60 मेल आयमि तॾहिं ईंदो। हलो ठीकु हुजे, सभिनी खे सलाम राणा, जेके सभिनी खे होटल में सलाम। वेठा हुजनि उन्हनि सभिनी खे रामो ऐं राधा जा खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो। हा सो सभिनी खे सलाम। कुर्ब हुजनि, अवां लख लाइक हुजनि। हा साल जित रहो, ख़ुशि रहो, सलामत रहो। गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो। हा सो वरी हींअर वरी हिकिड़ो गीत हलाईंदा हुजूं। हाय हाय फौजिया सुमरो खे अॼु को ॿुधंदा हुजो, पाण खे सुलझाईंदो हुजां। सोच पाण खे कीअं सुलझाई, बसि इहो ख़्याल में। कयो तूं वार हुजी जो कंगो ॾे सुलझाईंदो हुजी। अखियूं रमण जूं बरन मसाला, अखियूं रमण जूं। अहिड़ी गलोली हणंदी हुजे कहे तारो ॿाहिरि निकिरंदो हुजे। छो? अखियूं रमण जूं रगो मरन मसाला, कजल वरी जोड़ बणाईंदो हुजे। ओ कजल रंग लायो वा लायो वा लायो बस सो हाणे वरी कलाम ॿुधंदा हुजूं। फौजिया सुमरो जो इहो ॻाए न, मूंखे असुल यादि अहिड़ी अचे अहिड़ी ज़ाद अचे जो हींअर भला किथे पियो गुज़ारी। ॾिसण महांगो थी वए। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। ही सॼी जेका सावक ई सावक हुजे न, इन जा रंग अव्हां खे ॾेखारण लाइ असां अॼु ॻोठ अची विया हुजूं। कीअं हुजे असांजो हींअर रूह जेको हुजे उहो हीअं भरिजी पियो हुजे कि हाणे वरी जेको हुजे डिसंबर में आख़िरी जेको हुजे साल जो महीनो, इन में वरी असांखे बि जेको हुजे थोरो तफरी करणु खपंदी हुजे ऐं अव्हां खे बि नओं माहौल ॾियणु खपंदो हुजे। ऐं पंहिंजे ॻोठ वेंदा हुजो, ॻोठ जे माण्हुनि सां, ॻोठ जी ॿोली अहिड़ी सुठी ऐं सुठो ॻाल्हाइनि, पंहिंजी ॿोली मचनि ते वेहंदा हुजो के साग के मखण के लस्सियूं के खीर पीअंदा हुजो ऐं जेको हुजे पंहिंजो जेको हुजे असुल रीत रवाज खे वरी सुजागर कंदा हुजो। हा पंहिंजे ॻोठ जो ख़्यालु ज़रूरु रखणु खपंदो हुजे।
ॻोठनि साईं शहर आबाद हुजनि, जरा ॻोठ आबाद हुजनि त शहर में बि ख़ुशहाली हुजे। जरा ॻोठ जेकॾहिं कंहिं मसइले में हुजनि, परेशानीअ में हुजनि या बदहालीअ में हुजनि त पोइ असांजा शहर बि ईअं हुजनि। हा हा, पोइ इन जे करे ॻोठ अहिड़ा हुजनि जो ईअं सम्झंदा हुजे, चवंदा फलाणो ॻोठ वाह जो हुजे। घिटियूं पंहिंजे ॻोठ जूं, पंहिंजा रस्ता ॿिया टिया ईअं असली ख़ुशादा रखंदा हुजो। सच पुछां, सच ॿुधाईंदो हुजांव, माना सच चवंदो हुजांव त ॻोठ ॻोठ हुजनि। ॻोठ में मूंखे अहिड़ो मज़ो अचे, कहिड़ो बि खणी ॻोठ हुजे, कजो बि हुजे, बसि पर राति खे ॻोठ में मज़ो अचे। हींअर ॻोठ में आयो हुजां न, तॾहिं वरी मुंहिंजी दिलि चवंदी हुजे अखियूं रमण जूं बरनि मसाला, अखियूं रमण जूं। रखे रखे तोखे साथ थी वञे, छा खाई गयो हुजे, छा खाई गयो अरे को जहिड़ो नींबू को लॻो हुजे, हिन में ॾांभू किथो लॻो हुजे, ॾेंभू न बाक़ी खखर घर में हुजे, ॾेंभू लॻो हुजे खखर हुजां पोइ हल चङो हुजे, पोइ बि चङो हुजे, माखी जी त हुजे न। कहिड़ो असली हिनखे खाई हुजे, बसि चीलट घर मां अञा को रूह जी ॻाल्हि कयां। हरो भरो जंहिंजो को माना मत भले न हुजे, को खड़ते लई न निकिरे त उनखे माण्हू छो मजाईंदो हुजे। रूह खे रिझाए, रूह खे रिझाए माण्हू थोरो घणो। हाणे त तुंहिंजो रूह जेको हुजे उहो रधल सां हुजे, गंढियल हुजे, बसि उन सां विंदराए छॾ। हा बाक़ी साधन जा ख्वाब ॿिया न ॾिसंदो हुजे, अंधी साधन जा ख्वाब न, पोइ साजा ॾिसी पाण खे रूह खे ख़ुशि रखां। रूह खे ख़ुशि रखण त हर माण्हू जो हक़ हुजे। ओ अम्मा, ओ ॾाॾी, दुआ कंदी हुजे जीअं तुंहिंजा आंगण वसनि, ईअं रमण जा बि वेड़ा वसंदा हुजनि। मन खे इहो वरी बि दुआ कराए वञी, इहा दुआ कयो। गुज़ार त गुज़ार में दुआ कराए वञी। ओ अम्मा, ओ ॾाॾी, ओ मासी पाड़े वारी, ॾिने मां हिनखे को लोलो ॾींदी हुजो। ओ लोलो न, अलाए उन्हनि जा आंगण वसनि, गॾो गॾु रमण जा वेड़ा वसंदा हुजनि। असांजा त हूअं ई वसिया पिया हुजनि, छो त इन्हनि जी ख़ुशी सां असांजी ख़ुशी हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा लखा ॾिना ख़ुशि हुजी, चङो भलो ॿारूं करारूं हुजनि। हा साईं, सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा, कीअं वक़्त गुज़रे, कीअं रंग लॻंदा हुजनि? वाह 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 वाह, कीअं जो कारा मुरादा जा रंग ॾिठा हुजनि? कीअं भला वाड़ो माल मता ठीकु हुजे? हाँ सब कहे लगो शुक्र खीर मखण गंजा लस्सी भी पी अचो केॾी महिल। हाणे घणो वॻु हुजे या बा वाड़े में? सब वाड़ो कोन्हे हो बा हाँ मेरे पास गुज़र सफ़र वारी इन्हनि गाह बि ॾेई सघूं न एतिरे खे। न न हा ईअं बि त हुजे जो माल जी संभाल करण बि इहा बि वॾी ॻाल्हि हुजे। हिन वटि त ॾुध मखण जी खोट न हुजे। न न ईअं त वरी वरी सलाह कंदो हुजे त ॾुध मखण खीर खाई वेंदो हुजे रामण, ईअं बा? हा साईं हा हा बस कॾहिं अची निकिरंदा हुजूं, ॾिसंदा हुजूं इहे तुंहिंजा खीर मखण ऐं लस्सियूं। भले भले अचो जॾहिं खपेव अञा अचो। ईअं न पोइ इहो तोहारे पासे लारीअ जो टेम कहिड़ो हुजे? हाणे जे हिते कर को टेम पुछंदो हुजे वदा साईं मीरपुर खां सुबुह जा अचबो न किपरे स्टाफ जा चढ़बो पाटो वारियूं बसूं जाम आहिनि। हा बा हर वक़्तु मन हे चाहे कि राम राधा ईंदा हुजनि पर टेम सही ॾसियो हुजे। 150 रुपया भाड़ो आहे साईं। अबा 150 रुपया भाड़ो आहे। 150 रुपया भाड़ो हुजे मीरपुर खां? हा मीरपुर खां पाटो जो 150 तव्हां बस में चढ़ो जो फकीरनि ॾे वञो न तव्हां खां सवलो हुजे इहो पाटो यूं बसि ईंदो हुजां पाटो यूं माना इहो त इन पासे सफ़र कयूं एॾा इहो वाह जो रंगो इलाइक़ो बि भलो हुजे यार। भलो भलो न भलो हाणे असांखे बाक़ी पके ॿुधायो हाणे त 9 साल थी विया को सुठो राग ॿुधायो।
मांझी फ़क़ीर जो तोखे ॿुधाईंदो जा मांझी पर यार अॼु वक़्त ई कोन बचो सुभाणे वाइदो पहिरियों हाँ ना मांझी जो फ़क़ीर टाइम पुजाणी ते वनी पुजण वारो हुजे मुख्तार मुंहिंजो पोटड़ो मुख्तार अली सलाम पियो ॾे अबा मुख्तार के सलाम हुजन सलाम घर वारनि खे बि सलाम कुर्ब हुजनि ओ जी जी मुख्तार हाँ कीअं हुज कीअं हुजी ठीक हुजी हाँ सफ़ा हाँ हाँ स्कूल वेंदो हुजी नंढड़ो आहियां अञा नंढड़ो हुजी ॻाल्हाए वेंदो हुजी अञा नंढड़ो हुजी ठीक हुजे वॾी हाणे महिरबानी पढ़ण जो हुजे पढ़ंदो हुजे हा, हा, माण्हू इन जमार में पढ़े तॾहिं वधी वञी करे कुझु थींदो हुजे हा। मन ज़हन पको थींदो हुजे फोन ते राधल वांगी प्रोलियूं ॿुधाईंदो हुजी बाक़ी पढ़ण जी ॻाल्हि कयूं पोइ अञा कहिड़ी नंढड़ो तोखे हुजे मां त प्रोली ॿुधाई हुजे सॼो ॾींहुं त प्रोलियूं ॿुधाईंदी हुजी बाक़ी हाणे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे तव्हां केरु कहिड़े शहर खां था साईं मां ॻोठ तेजाए खां सिकंदर पंवर आओ साईं पवार साहब ॿियो ख़ैर हुजे ठीक हुजो रामण खेर लॻो पिया अॼु वरी अलाए पोयों ये दर दरियूं हयूं वेठो आहीं अलाए कहिड़े ॿारहं शहर में पहुतो आहीं अलाए छा अब अॼु ॻोठ जो रुख कयो हुजे ॻोठ जो वाह 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 सुम्ह। ॾाढो सुठो अचो त तव्हांखे नूरानी जे होटल जी चांहि पियारियूं इहो वरी किथे साईं ॻोठ तेजाए में नूरानी जो होटल आहे उते चांहि मशहूर आहे इहो कहिड़े इलाइक़े में ॻोठ हुजई साईं खेरपुर नातन शाह मथां गोज़ो शहर आहे गोज़े खां मथां ॻोठ तेजाओ आहे हाई शाबाश मां बि चवां मुंहिंजे ज़हन में ईअं घुमंदो हुजे किथे 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 हाणे पहिरों कढी ॾिनो हुजे यार हाई शाबाश हाई शाबाश साईं, हा। जरूर जरूर तो वटि अबा चकर लॻायूं जरूर ॿियो खेर लॻो पिया ॿियो ख़ैर अवां जूं मोहबतूं अवांजे हुजनि ख़ैर हुजे वॾी महिरबानी हुजे कुर्ब साल कुर्ब मोहबतूं अवां जूं साल जितो जो ख़ुशि हुजो हो अखियूं रमण जूं ओ बरन मसाला अखियूं रमण जूं बरन मसाला वेंदो हुजे तूं त हे जनाननि खां बि मारे वियो हुजे छो ॿियो हे सिधाणू जनानू कोन जेका लाॾा ॻाइनि हा सफ़ा उन्हनि मां कणो कोन लाहे तूं लाॾनि में वई हुजी उते हीअं कंदी हुजी बस बाक़ी रामण ज़ेबू जे टोले में हुजी जड़ी बाक़ी हा हा टोले में हुजी जड़ी ॿियो बाक़ी छा हुजे हुते मां छा कयो हुजे तूं दो लखे कुटी वरी हीअ कर बाक़ी रामण ॻाए पोइ उते ओ अखियूं इहो तारो इहो बि हुजे केरु ए साइन खिचो कहिड़ो अलाए कीअं नालो हुजेसि इहो ओ इहो ख़ुदा ॾिनो इहो चूपणी हा इहो बि हुजे हा सो अॼु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼी वियो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी ड्रामो इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि जाॾे पेर हुजे ओॾे ख़ैर हुजे हा हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जिए लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सन सलामत हुजे हाणे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी अवां सां गॾु हुजूं हाणे वेंदा हुजूं घर ॾांहुं बनीअ तां घर हाणे वञी वञी को लोलो को चाहे कमानी को खाऊं को पियूं हा सो को जेको हुजे वरी थोरी निंड करूं सुकून करूं अवां बि मानी खाईंदा हुजो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो उन खां पोइ वरी सुकून कंदा हुजो रिलैक्स अहिड़ी सदोरी मथे मुंहिंजे सलको लोलो मिलंदो हुजे हलंदो हुजे हाणे ओ अखियूं रामण जूं बरन मसाला